वापुटा में बीहंदासीं बिल वधाईंदासीं रिश्वत खाईंदासीं असां साहिब खे पाण वणाईंदासीं टावर मल्हाए वेंदासीं कोयलियूं कॾहिं खपाईंदासीं असां ॻाढ़े बोड़ ते किरंदासीं घाटी चांहि घुरंदासीं कुंडनि वारनि खां 100 वठंदासीं लेट मारींदासीं मीटर पटींदासीं सेवण हलंदासीं ओॾे पिनंदासीं रुपयो पिनंदा हे पाण वठंदा तई रंदो डोड़ाईंदा तई चांजी सलाई न कंदा दयदा सिंध पंजाब बलोचिस्तान वारा कोटा सरहद कोहेस्तान वारा सिंधी पंजाबी सभई गॾु थींदा ॿार प्यारा तन खे सदा हणंदासीं वॾा वॾ वठंदासीं असां सिंधी वॾे वज़ीर इजलासमन जो चवण हो जेको वतन गाड़ पटियुनि जा पैसा घुरियुनि खे मींहं वारे फिटल डुबे में फिटो कयो वञे सदर आसपली दरदारी इजलासमन जो चवण वतन गाड़ जे पैसनि मां बाबे जो चालीहो करे छॾियो पटियुनि जा पैसा बाबे जे मानीअ रखिया चाला पिट शुरू कयो अथव दादू दिले जे MP MN इजलास में हुनजो चवण हो त असांखे वधीक कहिड़ो यतीम मिसकिन ग़रीब आहे जंहिंखे ज़कातूं नौकरियूं हुन जा ॿिया मुतालबा पूरा कयूं अॻूणे बिजली जे वफ़ाक़ी वज़ीर लियाकत अली जदो जो चवण त फाउंटेन खां अॻु में को बि कमु वठी सघो था पोइ मुंहिंजो ज़िम्मो न आहे मेयर तालुके सईद अली अकबर शाह मस्जिद लॻ अरिड़हं दुकान यतीमनि जे माल मां तयारु थी विया वठण वारो को कोन असां मसवाड़ ते हेॾा डॉक्टर तलत मैसर दादू दिले ओसपास वारनि खे ॿीहर ॿोॾे हो ख़तरो दादू दिले जे MP इमरान गार जो चवण जेके वाहन वस्तियूं शहर न ॿुड़ाइनि तन खे ॿीहर ॿोड़ायो वञे जोही बिराज मोड़ीअ लॻ दुबई होटल ते 40 किलो 10 व्हीलर सेलेजार जी ट्रक विराई हुई थी ग़रीबनि खे मुकूं ऐं चंबा हया वञनि अंधनि ऐं मंडनि जो हक़ ठोप न हूंदो अमीरनि वॾेरनि हुननि जे चमकनि खे मार देवसाय जे चेयरमैन गुलाम नबी खोसे 5 जॻहियुनि जा फार्म ट्रक सामान जी ज़ब्त करे ख़ुदा की बस्ती में 10 लाख रुपए जी जॻह वठी छॾी खोखरनि कलोनी ॻोठ जो मंज़ूर थियल रस्तो नामंज़ूर करे देवसाय जे चेयरमैन पंहिंजे बनियुनि में हणाए छॾियो दादू दिले जे MP इमरान गार जो चवण हो त 200 खां वठी $500 ताईं पैसा मिलिया वञनि मुल्क खे ॿोड़ाइनि न ॿोड़ाइनि उहो अवां जो मसइलो आहे पाण अमेरिका लंडन बर्ताना ॿाहिरि मुल्क में रहंदासीं नाज़रीन सिंध जे वॾे वज़ीर रड़ करे हज़ारे पटे वारनि खां फाड़े छॾिया ऑपरेशन दौरान वॾे वज़ीर जो पेट थी वियो 20 पटे वारा वापसि वरिता विया 20 पटे वाला हुनजे पेट में गिरी ख़तमु थी विया अॼोकियुनि ख़बरुनि में सिंध जे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह जो चवण हो त इनशा अल्लाह ताला अॻु हाणे अहिड़ो हशर कंदासूं जीअं वरी कॾहिं